अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु। इन कुंड ते तमाम घणो गोड़ आ, वेहो त मेहरबानी न त जल्दी रवानगी कयो, न जलसे के ख़राब कयो न लुड़ कयो। मेहरबानी अवां जी, अल्लाह बरकत करे। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम। यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़िअतिन अम्मा अर्ज़अत व तज़उ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा व तरन नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम ऐं हाज़रीन जमात, 25 जनवरी 2021 रात जे घड़िन में अल्लाह करीम अवां असांखे हिन ॻोठ शहीदन महर जे अंदर पंहिंजे घर में कुरान पाक जे ॿुधण जे नियत सां अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई। चओ अल्हम्दुलिल्लाह। मानीअ गिरो ख़ैरात चांवर घर जे अंदर भी खाईंदा हो, पर को रहिजी वेंदो आहे त वरी मोटी घर खाईंदो वञी।
सर्दीअ जे मौसम में रात जे घड़ियुनि में हिते अवां जो अचण थियो आहे इन क़ुरान पाक जे करे। अल्लाह करीम अवां जे इन अमल खे ॾिसी रहियो आहे ऐं यकीन सां मोटिजो, दिल के तसल्ली ॾेई करे मुतमइन थी करे ख़ुशि थी करे वापसि जो तो जंहिं क़ुरान जे महफ़िल में वियासीं उन क़ुरान जे नाज़िल करण वारो रब असांखे ख़ाली न छॾींदो, जन्नत नसीब फरमाईंदो। आमीन। भली आस्ते चओ, वो तव्हांजे मथां आहे, मानी खाइण खां पोइ आमीन ईअं चइबी आहे। मां त लेखो न कंदुमि, पर झट खां पोइ कुझु तव्हां पाण ई होशियार थी वेंदव। अॼु हिन सियारे जे मुंद में ॾींहुं 12 कलाकनि जो, ऊन्हारे में 14 कलाकनि जो, पर हिकिड़ो उहो ॾींहुं ईंदो हाजी साहब जेको 50,000 वरिय जो हूंदो। तवज्जो हेॾे हुजे, घणनि वरियनि जो छा में लिखियल आहे? कान मिक़दारुहु 50,000 सन। 50,000 जो वरिय जो हिकु ॾींहुं हूंदो। यौम तुबद्दलुल अर्ज़ु गैरल अर्ज़, ज़मीन हीअ न हूंदी, ज़मीन भी तब्दील थियल हूंदी। ज़मीन ईअं गरम हूंदी जो जीअं ट्रामू गरम कजे। सिज नेज़े बराबर हूंदो। अॼु पघर ऐं पसीनो ईंदो आहे त यूपीएस, बिजलियूं, सोलर प्लेटा, वॾा वॾा इंतज़ाम आहिनि, पर उते पसीनो ऐं पघर एतिरो हूंदो जो माण्हू पंहिंजे पघर में बुॾंदे नज़र ईंदा। ऐं उन ॾींहुं ज़िंदगीअ जे हर घड़ीअ ऐं हर लम्हे जो हिसाब थींदो। इहो शामिल लिखियल आहे। समूरा चओ फरमाए इक़्तरब लिन्नास हिसाबुहुम। 17 सिपारो कुरान मजीद 17 सिपारे जी शुरुआत वारी आयत ॿुधो समूरा मुसलमान, जेके अॼु आज़ाद जिंदगी बिना लगाम जे घुमन पिया, हर एक जे दिल में खुश फहमी आहे त जाॾे भी मुंहिंजे अखि जी नज़र वञे, मूंखे केरु चवण वारो आहे, ज़ुबान सां कुझु बि ॻाल्हाया, केरु पुछण वारो आहे, कंहिंजो माल कंहिंजो हक़ खाई करे फबाया, मूंखों केरु पुछण वारो आहे, फैसले में कूड़ी शाहिदी ॾेई करे कंहिंजे घर के तीली ॾेई साड़ियूं चा, केरु मूंखों पुछण वारो आहे। आऊं ॾाढो मुड़सो आहियां, ऑफिसर जो पुटु आहियां, मां वॾी क़ौम ज़ात बिरादरीअ वारो आहियां, पर ही क़ुरान थो चवे इक़्तरब लिन्नास हिसाबुहुम वहुम फी गफ़लतिन मुरिज़ून। शामिल लिखियल आहे। कंहिंजी न्याणी, कंहिंजी अधी, कंहिंजी भेण अस्पताल ॾे दवा वठण लाइ या लाभारे ते या घर जे कमकार सां वञे थी त हिन जा तारा जीअं कुते जा तारा ईअं पियो ॾिसंदो। तोखे पंहिंजियूं न्याणियूं कोन्हनि, तोखे पंहिंजी अधी भेण कोन्हे, वरी जो मोटर साइकिल तो कंहिंजी गोथरी किरी पई ऐं कढ तो वञे खणी सिधो घर 2 किलो मुर्गी वठी आयो आहियां, ॼण तूं वरिती आहे। पराई किरियल शइ घर खाराईंदो, पोइ वरी 8 ॾींहं खणी ईंदो शीशी पाणीअ जी। मोल साहिब फूक त ॾेई ॾिजो, छोरो नंढो बुजा थो ॾे, बुजा न ॾींदी वियो मस्जिद ॾेखारी। जंहिंजा सूटर हराम जा, जोराबा हराम जा, बूट हराम जा, फ्रिज हराम जी, वॉशिंग मशीन हराम जी, हाणे इहो तोखे नीला मस्जिद जूं कोन ॾेखारींदो, इहो इहा ख़िदमत कंदुई। न सुधरंदो अशाड़ीअ में चवंदो मुल्लनि जी फूक में भी असर कोन्हे, तूं त जंडीअ तो लथल आहे। मुला जो फूक ॾे त को मुला नांग आहे छा? मां त वाइज़ में चवंदो आहियां अहिड़े हराम खोर घर जे लाइ मुला फूक न ॾेखण सॼो फाटी पवे न, इहो छोरो न सुधरंदो जंहिंखे सुती हराम जी पई आहे।
हाणे जेके हिन उमिरि खां वठी नंढपण खां टच मोबाइल फेसबुक हलंदा इहे वॾे हूंदे तोखे ख़तम पढ़ी क़ुरान जो बख़्शींदा पोइ वरी असां वटि ईंदई मौल साहब ख़तम त पढ़ी ॾिजो अब्बा जे लाइ मुंहिंजे मदरसे में हिकिड़ो आयो चइसि 25 ख़तम पढ़ाइजो न त मां खिलियुमि चइसि खिलियो छो मां जो पिणे खे दोज़ख में ॾिठो थी जा 25 ख़तम असां मुल्ला कान पढ़ी सघंदासीं जॾहिं क़ुरान पाक हले पियो पढ़जे पियो तंहिं महिल तुंहिंजे पीउ लियो बि न पातो हाणे 25 ख़तम न पढ़ो खणी 50 ख़तम पढ़ेसि फ़ाइदो अलाह ॾेसि त मर्ज़ीअ वारो आहे पर जे माण्हुनि सां नूथ करे आयो आहे त पोइ क़ुरान थो चवे हिसाब थींदुसि बना सोरे सोरे पुलिस रात करे छॾियईं मस्जिद ॾे चएसि चवंदो गोॾनि में सूर आहे ब्लड प्रेशर चढ़ियल आहे शुगर 400 आहे ऐं सुबुह जो रंबी कुहाड़ी कोडर गॾु अथसि इहो कुराड़ो बि वञी करे ईअं पियो बने के करे चवंदे त का लीक निकितल आहे किरंदा बि चंडा पाण थी बने सोण वारा मां हिकिड़े खां वियो में पुछण मां जो जंग कीअं बगई चए बसि हथ जी वॾी दारू न दवा अलाह बरकत करे तव्हांखे आमीन त चओ हिकिड़ियूं आम बीमारियूं आहिनि जेके मां अर्ज़ु पियो कयां मुंहिंजो वक़्तु बि जजो अथव तव्हां साथ ॾींदव न साईं हैदरी भी पुजी वियो आहे एक तरफ़ भले हित को अचे थो छा जो ॾिसो हाणे ई ईंदो छा अञा मूंखे 10 मिंट बि न थिया आहिनि तव्हांखे दिलजाए ॾिनमि त अची वियो आहे क़ुरान थो फरमाए एक तरफ़ लिन्नास हिसाबुहुम वहुम फी गफ़लतिन मुरिज़ून मता कोई माण्हू बेधड़क हराम खाए व्याज खाए ठगियूं करे मिलावट करे कूड़ ॻाल्हाए तोर माप में या कंहिंसां कुफ़रेब करे धोखो करे क़ुरान अॻुवाट थो ॿुधाए अॼु तूं ॾाढो मुड़ुसु हुई अॼु तूं वॾो चमचो हुई तुंहिंजी माण्हुनि में हले पई तुंहिंजो कंहिं बि हथ न वरितो पर जॾहिं ॾींहुं क़यामत जो थींदो उते दफ़्तर खुलंदा उते रजिस्टर ईंदा उते क़ुरान थो फरमाए अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून उते हथ भी ॻाल्हाईंदा पेर भी ॻाल्हाईंदा शामिल लिखियल आहे समझदार आलिम साले हाफ़िज़ कारी हाजी वाइज़ो ॿुधण वारा भी अधु मौलवी हो ॿुधी ॿुधी हुते हुते वाइज़ो ज़रे घटि वाइज़ी तव्हीं भी समझी आ हो इहो शामिल लिखियल आहे त क़यामत में हथ भी ॻाल्हाईंदा पेर भी शामिल लिखियल आहे पोइ कीअं असां चोरियूं था कयूं दिलेरीअ सां मां हिकिड़े जलसे में वियुमि हुते हिकिड़ो फ़क़ीर मुंहिंजो यार आहे उहो कोन हो पर ॿिए जलसे में मिली वियो मां जो ॻोठ कोन आहे फ़क़ीर चइसि कम सां वियो में जलसो चइसि भलो थियो मां जो ॾाढो भलो थियो ॻोठ वारनि तुंहिंजी दाह ॾिनी आहे चइसि कहिड़ी अॼु चवनि पिया त चोरी थो करे चइसि अलाह ॾिसे थो कॾहिं कंहिंजी बकरी कुकड़ न खाई आहे बाक़ी गांव कंहिंजो बि न छॾींदो आहे ॿ टे बकरियूं ज़मीन आहे कोन ॾाढो साण हूंदो आहे इहा त सही चोरी न आहे न वरी मुफ़्ती बि पाण मां चयो ॿी चोरी कोन्हे पर वॾो कुतो हराम गुलिरो हलाल असां इहे शयूं मामूली पिया सम्झूं त फ़ैसिले में कूड़ी शायदी ॾिनीसीं बटन सवन ते बटन हज़ारनि ते का पुराणो बोर्ड को मानी को 500 इज़ी लोट जा अधु पाव तेल जो बि ॾेसि त जी छपर खे माटे नक ते टोपी रखी अॻियां सीट ते वेहंदो तयारु थी वेंदो वुज़ू हुजेसि न हुजेसि क़ुरान मथे ते खणंदो मां ॾिठो हिन गोली हई तूं छो बीठे हुते छो आहे तुंहिंजो कमु कहिड़ो ॿुधी छॾियो अॼु जे जलसे में हिन क़ुरान जे करे तव्हीं आया हो त पंहिंजे दिल में फ़ैसिलो करे निकिरो त कोशिश कंदासीं भरपूर संतरो न बधंदासीं गुनाहनि ते कोशिश इहा कंदासीं त बचूं पंहिंजे रब खे राज़ी कयूं अल्लाह से फरमायो क़ुरान मजीद में उन ॾींहुं अञा वॾा मामला थींदा वकुल्ल इंसानिन अलज़मनाहु
ताइरहू फी उनक़िही व नुख़रिजु लहू यौमल क़ियामत किताबन यल्क़ाहु मंशूरा इक़रा किताबक कफ़ा बिनफ़्सिकल यौम अलैका हसीबा। 15 सिपारो काऊं सही अगे में जो पढ़ियो से वो 17 सिपारो हो। कुरान दो फरमाए मता कोई मानू पंहिंजे ख्याल में इं समझे तो मुझी चुरपुर मुझे गुनाहन जी कंहिंखे ख़बर ही ना है ऐं बंद कमरे में ताला हणी रात जे ऊंदाईअ में डोह पियो कया इहा ख़बर न मुझे अज़ीज़न के न मुझे दोस्तन के पर कुरान तो चवे इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून भली तुझे वेढ़े पाड़े के खबर ना है पर रब तुझे अमलन के दिसे दो उन ॾींहुं पत्थर थींदी जाते करोड़े अरबे इंसान होंदा अज दुआ कयो तो रब शल रहम करे। चो सही मौलाना दुख सा चवणो तो पवे असांजी हालत बिगड़ी वई आ। हाजी साहब देतीअ में लेतीअ में सामानन में कारोबार में ऐं ॿियनि मामलात में असां पाण खे आज़ाद समझी छॾियो आहे। अॼु तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे जलसे में हे ईअं जलसो न आहे त ॿ टे जगियूं चढ़ियूं वाइज थियो वॾा मौलवी आया ठठ ठांगर थी विया हाणे पोतड़ो छंडियूं निकितो वञो पहिरें मौलवीअ ठकाव कढी छॾिया पोइ बि घटि न कई समझी छा ते अल्लाह अल्लाह ख़ैर थला हे मुल्हनि जो वाइज़ो आहे इहो मामूली वाइज़ न आहे। मौलवियुनि कई ख़ैरात कई उम्र में पहिरियों दफ़ो वो चयूं त मानी मस्जिद में दर ते ॿ हाफ़िज़ बीहारींदासीं जंहिंजो नालो क़ुरान में हूंदो उहो अंदरि हले। ॿ हाफ़िज़ बीहजी विया मानी अंदरि लॻी वई ख़ल्क अचे पई मोहम्मद मूसा मोहम्मद ईसा ॾाढो आदम अब्दुल रशीद अब्दुल हई ख़ल्क पई हले हिकिड़ो को ॿकरियूं पियो चारे चे मुल्हनि कई बि क़िस्मत सां वरी मरण ताईं न कंदा अॼु न खाधमि त कॾहिं खाईंदुमि अजी कतार में बीठो हाफ़िज़ भी समझी आ तो हे तो सफ़ा कोड़ो जाहिला अरे रे अगर तुझो नालो छा है जैसे मुझो नालो कुरान शरीफ के भी आयो तो नालो कदी न बुधो आ जे अज रखियो थम बाबा है मोल नेकन मानू मुल्हन जी खैरात आ कुरान जो वाइज़ा ई सजायो कयो चांवर चांवर अज रातो को समूरात नमाज पढ़ंदा सिर्फ जुमे जी अकेली या जमायत सा अल्लाह सभिनी के जमायत सा नमाज नसीब करे आमीन चो। कुरान दो फरमाए वकुल्ल इंसानिन अलज़मनाहु ताइरहु फी उनक़िही असांजे हिन हाणे त हे मोबाइल अची वयूं आहिनि कुरान जी आलियूं जेके अॻे माण्हू कुझु कुझु शक कंदा हुआ उहे सभु सचूं साबित थियनि हेॾो सारो मामिलो भरिजे पियो सुभाण जो कोई चवे मौलवी साहब रात तू शहीदन मरन में ही वाइज़ कयो आहे मां चवां न बाबा तू इहो काथों ॿुधो साईं हे ॿुध कन ॾेई का गुंजाइश ही न रही चओ सही हेॾो वॾो क़ुरान थो चवे त तुंहिंजे हर जुरपुर हरकत जी अल्लाह पाक कलम बंद करे हिकिड़ो किताब अमल नामो पियो लिखिजे उहो क़यामत में तोखे हथ में मिलंदो चओ क़ुरान सचो आहे। अॼु असां वटि बेपर्दगी बेहयाई उरियानी फहाशी हया वजा खजाना जेके अॻे माण्हुनि में हुया। असांजो हिकिड़ो दोस्त आहे हाजी साहब कारी साहब आहे वॾो 2 सालनि खां क़ुरान पढ़ाईंदो आहे महीने घर ईंदो आहे मोकल ते चई मां घर आयुमि उन्हारो हुजे वेठो हुजां मथे मुंहिंजो पगर जो टोपी रुमाल जे करे तो खट ते लाए रखियुमि मथो मुंहिंजो उघाड़ो हुजे तो कुछ हवा लगे अमड़ भी वेॾो वेठी हुजे बचड़ा ॿार भी पत्तो तॾहिं पियो जो हिकु पादर ॿियो पादर टियूं अबो पोयों आयो उन पंहिंजो बूट लाहे जेका मूंसां कई मां ॾिसी करे चयुमि त बाबो साईं आहे साईं मां आयो तो महीने खां पोइ मिलियो त न पर हीअ ॿी ख़िदमत करे छॾियई चई मथे उघाड़ो बच्चन में वेठो आहियां इहो कॾहिं खां वठी सिखियो आहे। कारी साहब पुट के कुरान पढ़ाईंदड़ बच्चे के
उन सिर्फ मथे के हवा ॾियण जे लाइ पंहिंजो मथे तो टोपड़ी लाए रखी उन ज़माने जे उन अबे उन बच्चे जी इहो मथो उगाड़ो भी बर्दाश्त न कयो। अॼु असांजे अदिन ते मथे ते रहो कोन्हे। मुंहिंजा मिठा हे मां हेॾो अशी ॾाड़ी रा मुला जलसन कंदे के ॾींहं थिया आहिनि हेॾे करे मां उथी पिया न चोलो हेॾो आज चवंदो त कांच विसरी वई आहे न आहे। हाँ सही और हे जे करे चोलो हीअं कयां त हेॾे निकिरंदो हिकु पटको अंदरों टोपी मथों हे उत्तर में हे बाह हित थियूं पवनि सॼी जलसे में जमायत के मां कंहिं बि माण्हूअ खे उथारियां त सभिनी जो लिबास ईअं हूंदो पर घर में अॼु असांजे न्याणियुनि अदिन जो लिबास इहो आहे जो सॼियूं ठूठियूं निकितियूं पयूं आहिनि चूड़को चोलो हिते सतरी आहे बाक़ी 3 हिसा सन्नू चोलो आहे पोइ मां न चवां त पाणी कोन्हे या नकु कोन्हे नकु अथी पर लूसण जो भुल में घुरायो अथव या ॼाणी वाणी पर मुंहिंजो डोज़ सियारे उन्हारे हिकु जहिड़ो। मां अवां खां पुछां थो हित जे कॾहिं मुंहिंजी बांह हित हुजे हे ठूठियूं हिते खुलना हुजनि अवी छा चवंदव त अशी ॾाड़ी में मौलवी साहब अलाए कॾहिं को ख़राबु थियो आहे अॻे त चङो हुयो। सन्नू चोलो पाए करे जो तव्हांजे साम्हूं आउं वाइज़ कयां तव्हीं ॿुधण त पंहिंजी जॻह ते पर हिक ॿिए खे सुस पुस ज़रूर कंदव पर अॼु असांजी अमड़ ऐं न्याणी अधीअ भेण नंढड़ी न्याणीअ खां वॾी अधीअ ताईं ठूठियूं निकितियूं पयूं आहिनि रवा मथे तो लथा पिया आहिनि सन्ना चोला ॾेढ का चोड़ा शादियुनि में वठी करे कपिड़ा पंहिंजे घरनि में पारायूं पिया त पोइ मां अॼु हिन वाइज़ में अर्ज़ु पियो कयां भली तस्बीहूं पढ़ उमरा करे चिल्ला ॾे पर इहा सज़ा तुझे गिचीअ में अथी जेका क़यामत में मिलंदी तुंहिंजी मर्ज़ी आहे। अॼु त असां ते काफ़र खिलनि था जॾहिं अॼु असांजो रोडनि ते हिन इको साउंड ते शादियुनि में झुमरियूं थियूं वणनि न सुज़कियुनि जे छतुनि ते बि हे वरी अॻियां वेठो थी सूफ़ी ॼणो इसराफील वेठो आहे मुंहिंजे नूर जी शम जी शादी आहे धूड़ पई थी नूर जे शम खे अरमान सही दुख सां चवणो थो पवे एॾो वॾो क़ुरान इज़त जा हया जा गैरत जा सबक पियो ॾे अॼु असां कंहिंजे कढ लॻाऊं ओ मुस्लमानो कलमे पढ़ण वारो इहो क़ुरान तो फरमाया अय्युहन्नास तक़ू रब्बकुम ऐ इंसानो डिजो पंहिंजे पालणहार खां वॾी ताक़त जो मालिक सभु चओ रब जी ज़ात आहे तुंहिंजी कामयाबी कंहिं धारियनि जे तरीक़े में न आहे कामयाबी आहे त चओ मदीने वारे साईं मिठे मुहम्मद जे तरीक़े में कंदरा में असांजे शहर कंदरा में बाज़ार तक़रीबन वाणियनि जा दुकान आहिनि हाजी साहब त आया अलाए कॾहिं कोन जेके आया हूंदा तक़रीबन पोइ रमज़ान शरीफ़ में वियासीं तालिबनि जा रुमाल वठण कारी साहब मदरसे जो इमाम सुबुह जो सवेर इन जे करे त झट खां पोइ रश थींदियूं अदियूं असांजूं ईअं ईंदियूं जीअं गौसाले जी गऊं ईंदी आहे पहिरियों दफ़ो मौलाना मां इहो मंज़र ॾिठो जो वाणियनि जी हिकिड़ी माई दुकान ते आई असां अञा वेठासीं त माई आई इहो वाणियूं पखिड़िजी वियो हौश खां निकिरी वियो इहो गज़ु खयईं जंहिंसां कपिड़ो मापींदो आहे अॻ में माई खट वाणियूं 10 मिंट 15 गुज़री आहे पोइ आयो पर हेतिरो सहके पियो अड़े दीवान छा हुयो चई इहा चंडी दुकान ते आई छो मां कारी साहब खे चयो मां त हुन पंहिंजी माईअ जी ॻाल्हि कई आहे पाण वारियूं त झट खां पोइ गाॾा चुंगचियूं रक्षा ईअं ईंदियूं ॼणो सभु भाती मरी आहे अथनि हाँ आहे न आहे हे त नेकनि जो इलाइक़ो आहे पर मां ईअं अॻुवाट पंहिंजी ॻाल्हि उछलियूं थो वञा असांजी हालत इहा आहे जो 10,012 वठण जे लाइ सवे मायूं 2 ॾींहं 2 रातियूं सेंटर ते सुम्हियूं पयूं ख़ुदा जो कसम आहे कारी साहब मुंहिंजो ठेरीअ में दोस्त आहे कि राति जो 1 बजे हुजे दर ईअं खड़कियो चम त को माण्हू मरे थो ॿाहिरों अलाए छा ॿाहिरि निकितुमि त चुंकी भरी पई आहे 5-6 मायूं लथियूं कि कारी साहब ख़ुदा जो नालो थी दर मस्जिद जो खोल राति जो घड़ी आहे तव्हां सम्झी वञो हाणे इहा हालत असांजी आहे त ख़ुदा ताला असांखे मदद रिज़्क़ में बरकत कीअं पवे
कुरान तो फरमाया अय्युहन्नास इत्तकू रब्बकुम इन्न ज़लज़लत साअति शैउन अज़ीम। डिजो पंहिंजे रब खां उन घड़ीअ जंहिं वॾो ज़लज़लो ईंदो उते अमाल नामो ईंदो हथनि में मिलंदो मौलवियुनि खे हाजिनि खे वॾेरनि खे पीरनि खे फ़कीरनि खे मास्तरनि खे क्लार्कनि खे SP इहे ॿिया टिया सभिनी खे मिलंदो। अल्लाह फरमाईंदो इक़रा किताबक पढ़ो अॼु अमाल नामो जेको तव्हां दुनिया में करे आया हो सभु कुझु लिखियो पियो आहे। झंग जर में मोबाइल हलन पियो नंढे वॾे छोरे जे अॻियां बटण लॻा पिया आहिनि कोन कुरान तो खोलियो कुरान न खोलींदा। गरीब बाण पढ़ल कीअं खोलनि असां मुल्लनि जो ई कमु लही वियो आहे। अगरि मां वियो आहियां हिकिड़े जलसे में बांगो हुयो मस्जिद जो चईंसि झटि तव्हां वज़ू कयो त मां बांग ॾियां लौड खोले ऐं पोइ ॻाल्हाए पियो मां हाणे बांग थो ॾियां झटि तरसी पोइ ॻाल्हाइजाए। कारी पढ़ाइनि था त मोबाइल अॻियो पई आहे सभु न पेश मां मुसले ताईं ॻाल्हाए थो त झटि बि फर्ज़ पढ़ाए वठां। हीअ हालत असांजी आहे पर जाते वरी माण्हू मारियल आहिनि न काथां जा मेल जा उते त अधनि खे बि मोबाइल आहे हथ जेॾी हिते जॾहिं को कुराड़ो महफ़ूज़ कोन्हे नंढो बच्चो महफ़ूज़ कोन्हे उते जे अधीअ जे हथ में टच मोबाइल हूंदी त हेड़ा हज़ार वाइज थियनि एक्सीडेंट थींदा हादसा थींदा पोइ वरी तूं वेठो रसा खणंदे बकरी वई आहे बकरी न वई आहे अधी वई। मिठो मिठो अस्तगफिरुल्लाह साईं अल्लाह छाजे करे तो करे मुंहिंजो वाइज़ सिधो सिधो आहे दुरूद शरीफ पढ़ो ॾाढा। असांजे शहर में साईं वेठो आहे मां मदरसे में सुम्हियो पियो फोन आई साईं काथे हो मां मदरसे में ते शहर ॾे अचो एॾो ॾुख थींदो आहे ॻाल्हि ॿुधाईंदे हां थो सड़े। पुलिस वेठी आहे सहाफ़ी वेठा आहिनि न्याणी वेठी आहे चईंसि सुबुह 4 कलाक थिया ये न्याणी बाज़ार में घुमे थी पई कुतनि जा वात ज़बान आलियूं आहिनि वॾो वाक़ियो आहे। बहरहाल असां गाॾीअ में मां बि पाण उते वियासीं जातऊं जी अदड़ी हुई उन जे अबे खे मां पटको लाहे पेरनि ते रखियो मां जो तुंहिंजी इज़त गैरत महफ़ूज़ आहे हिन अदीअ खे लकुण बि न हणजांइ। अॼु असांजी पोज़ीशन हाजी साहब इहा आहे ॾुख सां चवणो थो पवे त जॾहिं क़ुरान ऐं रसूल जे फ़ैसिलनि खे छॾींदासीं त पोइ हिकिड़ो ॾींहुं इहो ॾिसणो पवंदो जो असां घुमी बि न सघंदासीं। कुरान पियो चवे पैगंबर जे घर वारनि खे नबी पाक जे बीबियुनि खे खोलियो कुरान रब जो फरमाई वकरन फी बुयूतिकुन वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला वक़िमन सलात व आतीन ज़कात व अतीन अल्लाह व रसूल इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिजस अहलल बैत। कुरान पे या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन। लखनि मौलवियुनि जूं मायूं गॾु थियनि ऐं न्याणियूं रसूल जे बीबियुनि जे कदमनि जे जुतीअ बराबरि न आहिनि उन्हनि खे पियो क़ुरान चए फला तख़ज़न बिल क़ौल फयतम अल्लज़ी फी क़ल्बिही मरज़। ॻाल्हाइण जी नौबत अचे कंहिंसां त सख़्त लेजे सां जवाब ॾियो मतां ॻाल्हाईंदड़ जे दिलि में को मर्ज़ पैदा न थिए। हे उन्हनि बीबियुनि खे पियो रब चवे जिन जी पाकाई क़ुरान थो बयानु करे। काई तव्हां ते पाबंदी न आहे त नारो हणो या सुभाणे अल्लाह चओ चुप करे ॿ ॻाल्हियूं अॼु ॿुधो ऐं दिलि में सांढियूं वञो छा में लिखियल आहे। कुरान पे चवे व तय्यबातु लितय्यबीन व तय्यबून लितय्यबात। कुरान पे चवे इन्नल लज़ीना यरमूनल मुहसिनातिल गाफिलातिल मुमिनात उहे पैगंबर जूं बीबियूं जन के गुनाह जी ख़बर ई न आहे। छा में लिखियल आहे गुनाह जी ख़बर ई न थियनि उन्हनि खे तो क़ुरान चवे पंहिंजे घरनि में रहो काथे रहो चओ समूरा। अॼु को वनवा हुआ का बुकी आहे को छोरे जो खोणो आहे को रओ विझणो आहे त अॼु ईअं थियूं घिटियुनि में घुमनि चवंदे ख़ुदा खां पनाह ॾे ईअं सफ़ा रेल जे स्पीड में अखियूं त जल जूं बरनि मशाला
ऐं उहे गाना अची विया आहिनि जेके भराए करे फरमाइश ते हे साउंड रखी 15-15 ॾींहं घरनि में माधण मतल आहे जो कब्रुनि वारा बि शिरकत था भरनि। अॼु इरादो कयो समूरा, इरादो उहो कनि जंहिंजी दिलि ॻाल्हि हलंदी हुजे ऐं ॾाढा बि न चइजो मथां को सुञाणे वठे। असां त वाइदो कयूं मुला निकिता वेंदासीं पोइ रंधिणे में वॾो मसइलो थींदो। अॻे मां हेॾे चयो हिकिड़ी जाइ ते मां जो टीवियूं साड़ियो खजनि जो इलाइक़ो मां जो हे शुआरा था थियनि न काठी मुहांगी आहे त हिकिड़ो खिली उथियो चइसि जो टीवी साड़ियूं त पोइ सुम्हूं सिम नालीअ ते। हा अधनि चयो आहे न त भली टीवी वठी आहे ॾाढी कुराड़ी बि चवे थी जेका होड़ा भञूं वेठी आहे शीशे खे त थोरो मां त फोटू ॾिसां ई नथी वेड़े ॾाढी कुराड़ी। अल्लाह तुझे बरकत करे उम्र में मरण महिल बि टीवी यादि अथसि। अॼु सभु इरादो कयो त घरनि में क़ुरान खोलींदासीं। इरादो आहे 5 वक़्त नमाज़ पढ़ी करे पंहिंजे रब खे राज़ी कयो। पैगंबर जे घर वारनि खे बि रब चवे वज़कुरुन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा। दुरूद शरीफ। कच्चे में जलसो मोटरसाइकिल ते खयूं अॼु मिट्टी मुखों अॻे पई हले अखियूं बूटे जज में छड़ो कार मोटरसाइकिल वारे खे चयुमि जॾहिं किरूं त पोइ ॾस जाए सची त हेॾा कामा हे हॾु गुॾु थियो पियो पर हे अधु असगर असांजो मंगी साहब जे अंकल कयोसीं तव्हांखे अचणो आहे हाज़िरी लॻाइणी आहे दोस्त माण्हू आहे तव्हां सभु असांजा प्यारा हो मिठा क़ुरान जे करे आया आहियूं त इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं 2 ॻाल्हियूं अर्ज़ु कबियूं अल्लाह पाक शल अमल जी तौफ़ीक़ अॻे में मूंखे पोइ समूरनि। गुनाहगार त ज़रूर आहियूं कोताहियूं कमियूं त आहिनि पर आख़िर वो केड़ो ॾींहुं ईंदो जॾहिं ॾोहनि खां गुनाहनि खां तौबा करे रब खे राज़ी कंदासीं। पैगंबर जे बीबियुनि खे पियो रब चवे या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिक व बनातिक प्यारा पंहिंजे पाक बीबियुनि ऐं न्याणियुनि खे चओ सुभान अल्लाह क़ुरान तो सदको वञा। मौलाना फजल रहमान जे ज़िंदगीअ में सेहत में अल्लाह बरकत करे जे ज़ालिमनि सां मुहाॾो अटकायो आहे हेड़े दौर में केरु उथे हा हिन ज़ालिम जे ख़िलाफ़ ये मौलाना हा जेको मैदान में उथिया आहिनि ऐं तव्हांखे मां हिकिड़ी दिलजाए ॾियां मतां मायूस थियो 2.5 सालनि में लोडो ई न आयो अथसि। लोडो पंहिंजी जॻह ते आहे पर जेके हिन जा वॾा मनसूबा उहे सभु रुकिजी विया आहिनि असांजे बुज़ुर्गनि जे हिकमत जे करे। न त हिन महिल तव्हां जलसो ॾिसो आहे छा हे तबलीग वारा वीचारा दरवेश जेके हंधि खयूं घुमनि था इन्हनि खे बि चयो हो न त तव्हांखे बि मासी किरो न आहे। हा चयो कोन हलो हलो सभु पटाण बटाण सभु कढी छॾियूं हे उलमा मैदान में आया तबलीग वारनि जो रस्तो बि पोइ खुलियो आहे। स्कूल बंदि कयूं इन जे करे त मदरसनि खे सहुलाइत थींदी बंदि करण में पर असांजे मौलवियुनि ठुप जवाब ॾिनो त न बंदि कंदासीं तव्हांजो पीउ ॾाढो क़बर मां थी अचे। पोइ हुननि जे मनसूबे खे धकु लॻो आहे $अरबें यहूदनि ॾिना त मुलो रोड ते नज़र न अचे। उथी बि चओ न हाँ उथी भी चओ ना नारे तकबीर नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान कायद जमीयत कदम बढ़ाओ नारे तकबीर। अरब सगोरा मञे बीह रहा एडी अमेरिका जो जोर हो उहो ही जोर हिन ते भी हुयो पर उलमा दीवार बणिया ऐं तव्हां थोड़ी पाण में हिम्मत धारियो होटलन ते वेही चरियनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी सही मुला छो थिया आहिनि अञा न उथनि मुल्क खे घाटे टोड़ मुहांग वराए छॾियो आहे अञा उथण त तव्हां सभिनी खे खपे पर पोइ बि शाबस त कयो मौलवियुनि खे चओ सही अरमान आहे उन्हनि माण्हुनि जो जेके ये फिकियूं मिठियूं चाहियूं ऐं 2 टे पापा छेणे जहिड़ा खाई ऐं होटल मुला इहे छो थिया आहिनि तुंहिंजे करे असांखे त पंहिंजा ठल आहिनि।
असां के केड़ी गणती असां त अञा कई खत्मा बंद कया है हे जमायत जे करे हिन माण्हुनि जे करे मौलाना खुदा जी ज़ात शाहिद न छॾियो आहे 2.5